अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद आहे सभु ठीकु ठाक हूंदो। प्यारा दोस्तों, अॼु मां तव्हांखे हीउ बरसाति जो मंज़रु ॾेखारींदुसि जेको शायदि अॼामण जे लॻ कलर ते फसलुनि जो हाल थियो आहे। प्यारा दोस्तों, तिरनि जो ॾिसो हे तव्हांजे साम्हूं आहे जेका बर्बादी थी आहे लखे किरोड़े खरबे अरबे रुपयनि जी। मुंहिंजी दिलि चयो प्यारनि जे लाइ व्लॉग ठाहियूं, दोस्तनि जे लाइ हिननि खे ॾेखारियूं त शहर अगामाणी में फसलुनि जो माल रिज़्क़ जगुनि जो केतिरो ध्यानु थियो आहे। प्यारा दोस्तों, तिर आहिनि जेके हींअर बिल्कुलु बरसाति में ॿुॾी ऐं ख़तमु थी विया आहिनि। हीअ तव्हांजे साम्हूं आहिनि प्यारा दोस्तों, तिरनि जो फसल जेको लखे रुपयनि खरबे अरबे रुपयनि जो हुयो, जेको हींअर बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे सिर्फ़ु बरसाति जे सिलसिले में। दोस्तों हे ॾिसो तव्हांजे साम्हूं आहिनि तिर कुमायाब था वञनि। हे तिरनि जो अशर ॾिसो प्यारा दोस्तों, तव्हांजे साम्हूं आहिनि। मुंहिंजो दिलि चयो हीअ असां प्यारनि दोस्तनि जे लाइ पंहिंजे यूट्यूबरनि खे ॾेखारियूं। शहर अगामाणी, तालका मेड़, ज़िला दादू, उन सां लॻ कलर जो ॻोठु आहे अगामाणी, ॿई गॾु आहिनि। जंज आहे, फसल तबाह थिया आहिनि प्यारा दोस्तों, किरोड़े अरबे खरबे रुपयनि जा फसल आहिनि। अलाह ऐं अलाह जे हबीब भलाई करे। बाक़ी हींअर आलटू नाल सॼी सिंध, बलोचिस्तान में, सॼी सिंध में बिल्कुलु माना हींअर बरसातुनि मुसीबतूं करे छॾियूं। का शइ न बची आहे, फसल विया हथनि मूं, जायूं जगूं वयूं, गुरबत ग़रीबत वधी वई। प्यारा दोस्तों हे तव्हांजे साम्हूं आहे। हे तिरनि जो फसल ॾिसो जेको तमामु बिल्कुलु हींअर तबाह थी चुको आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बरसाति जे पाणी हिननि खे ॿुॾियो आहे, बक़ाया बोर जो पाणी न आहे हिते। इहे सिर्फ़ु बरसाति जा मंज़र आहिनि। हे वीचारा मारूअड़ा असांजो आवाम परेशान लॻो पियो आहे पंहिंजे माल रिज़्क़ जे खुराक ख़ातिर, पंहिंजे पेट गुज़रे ख़ातिर मारूड़ा असांजा निकिरी आया आहिनि गाह ते। प्यारा दोस्तों हे तव्हांजे साम्हूं आहिनि जेके रिज़्क़ जे लाइ गाह करे कनि पिया था वीचारा तिरनि मूं। फसल हिननि जा बिल्कुलु तबाह थी विया, चेल ते हथ ॾेई बीठा आहिनि। हिननि जे दिलि में अलाए कहिड़ी आह निकिरंदी। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, ख़ुशि आहियो? ॿियो हाल तिर भला बचा थियो आहे या ॿुॾी आहे? जायूं जगुनि जो बचाव आहे या विया? जागूं जगूं भितियूं दीवारियूं बचियल आहिनि जा उहे बि वयूं? दीवारियूं किरी पयूं माण्हुनि जो, असांजो हेॾे कलर ते सॼो मुल्क हिकु लॻो पियो आहे। जगूं बि ख़तमु थी वयूं? हा, भितियूं किरी पयूं, मुल्क। अलाह अलाह भलाई कंदो, ॾाढा ध्यानु थिया आहिनि। इंशाअल्लाह ताला हे तव्हांजो वीडियो सॼी दुनिया में वेंदो, ॾिसंदो तव्हांखे इमदाद मिलंदी। सिंध पीपुल्स पार्टीअ में सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत, पर आहिनि पहिरें नंबर जा ज़ालिम। अलाह करे को तव्हांजो क़दुरु कनि। प्यारा दोस्तों, हे कुझु दोस्त हुआ जन सां असां तव्हांखे मुलाक़ात कराईसीं, तव्हांखे मंज़र ॾेखारियासीं। हे तिर जो फसल हुयो जेको हींअर बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे। वरी बि तव्हांजे साम्हूं कैमरा ॾिसो हे फसलुनि जा हाल। प्यारा दोस्तों, मुंहिंजो दिलि चयो हे असां पंहिंजो वीडियो पूरी सिंध ताईं, पर बिल्कुलु सॼी दुनिया ताईं पहुचायूं। जेके बि असांजा प्यारा दोस्त ॿाहिरि रहनि था, पाकिस्तानी ॿाहिरि आहिनि, जेके बि आहिनि सभु ॾिसनि त पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे सिंध अमर जो छा हाल आहे। हे फसल जा हाल ॾिसो, बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे। तिरनि जो फसल आहे, इन सां गॾोगॾु सारियुनि जो फसल आहे। उहो हींअर कुझु मूंखां परे आहे, इंशाअल्लाह ताला वरी उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। बसि अलाह ऐं अलाह जे हबीब जी पारत आहे। प्यारा दोस्तों, मुंहिंजो दिलि चयो प्यारनि जे लाइ हिकिड़ो सुठो अच्छो व्लॉग ठाहियूं, जेके मंज़र तव्हांजे आम्हूं साम्हूं आहिनि। अगरि हीउ तव्हांखे वीडियो सुठो लॻो आहे तो अहमद ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, जीअं हर वीडियो न्यू तव्हां प्यारनि दोस्तनि ताईं पहुचाए सघूं। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद। महिरबानी।